सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में और सिंधी अवां दोस्तनि साथियुनि भाउरनि ऐं भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अवां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। आउं सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त जिन अञा सूधो चैनल सब्सक्राइब न कयो उहे चैनल खे सब्सक्राइब कनि, सोशल मीडिया ते मुंहिंजे अकाउंट्स खे फॉलो कनि, जीअं पंहिंजे विच में सिंध जे तारीख़ जे हवाले सां ई राब्तो जारी रहे ऐं तव्हांजनि रायनि ऐं मशवरनि सां पाण हिन सिलसिले खे अॻिते वधाए सघूं। सिंध जी तारीख़ ते पंहिंजी ॻाल्हि ॿोल जारी आहे। अरगूननि खां पोइ जॾहिं सिंध ते तुर्खाननि कब्ज़ो कयो, अरगूननि जा साथी हुया, अरगूननि सां गॾु आया हुआ, पर अरगूननि जे ज़वाल खां पोइ तुर्खाननि सिंध विराए पाण में खईं। हुननि सिंध सां कहिड़ा ज़ुल्म कया, अवाम सां कहिड़ियूं तादियूं कयूं, ऐं माण्हुनि वरी हुननि सां कीअं मज़ाहमत कई, कीअं खेनि उन पंहिंजे कीते जी सज़ा ॾिनी, उन्हनि पंहिंजो कीतो कीअं पाण लोड़ियो। तारीख़ में सभु कुझु मौजूदु आहे। धारियनि तारीख़ न वेसनि, सिंध जी तारीख़ खे मुसक़ करण जी कोशिशि कई। आज़ादी पसंद सिंधियुनि खे चोर धाड़ेल ऐं फोरू करार ॾिनो, शोरश पसंद करार ॾिनो। माना जेके हमिलो करे आया, जिन कब्ज़ो कयो, जिन माण्हू मारिया, ॿारनि बचनि औरतुनि जो क़त्ल कयो, उहे मोतबर हुया, ऐं जेके उन्हनि जे ज़ुल्म ख़िलाफ़ विड़िया उहे दहशतगर्द हुया, धाड़ेल हुया। हाणे तुर्खाननि सां सिंधियुनि एॾियूं चोटूं खाधियूं जो आख़िर में तुर्खान मजबूर थी पाण खे सिंधियुनि में ज़िम करणु लॻा, सिंध सां सलहड़जण लॻा। हुननि जो जेको मथे में हाकिमियत वारो भूत हुयो सो निकिरणु लॻो। हुननि सिंधियुनि सां मिटियूं माइटियूं कयूं, समीजनि सां सोढनि सां मिटियूं माइटियूं कयूं, पर पोइ बि हू हुक्मरान हुया, इन करे हाकिमनि वारी बरतरी हुननि में मौजूदु रही। हू नस्ल परस्त हुया। हाणे जेको मिर्ज़ा बाक़ी तुर्खान आहे, उन जो दौर सिंध लाइ इंतिहाई दर्दनाक दौर हुयो। ये तुर्खान जेके हाकिम हुया, पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ औरतुनि खे ढाल तौरु इस्तेमालु कंदा हुया। जॾहिं मिर्ज़ा बाक़ी सिंध ते हुक्मरान हुयो त अकबर जे हमले खां बचण लाइ पंहिंजी धीउ उनखे हरम में दाख़िल करण लाइ ॾियारे मोकिली। माना धीउ हुनखे ॾंड में मोकिली, पर तारीख़ूं लिखनि थियूं त अकबर उनखे क़बूल करण खां इनकार कयो। माना पंहिंजी हुकूमत बचाइण लाइ हू धीअरूं हमले आवरनि खे ॾींदा हुआ, ॾाढनि खे ॾींदा हुआ। वरी साॻी रीति मिर्ज़ा जानी बेग हुयो, उन बि ईअं कयो। पर मिर्ज़ा जानी बेग पंहिंजे ज़ाती बुराइनि जे बावजूदि कुझु चङो माण्हू हुयो। हिन जी वॾी ख़ूबी संदसि बहादुरी हुई। हिन जे झंडे हेठि 20,000 सिंधियुनि ऐं 15,000 तुर्खाननि गॾिजी करे मुग़ल फ़ौजनि जो, जेके दिल्ली खां काए आयूं सिंध ते, उन्हनि जो मुक़ाबिलो कयो। हाणे हिन जे पुटु जेको हुयो मिर्ज़ा जानी बेग जो, गाज़ी बेग, उहो वरी इंतिहाई नाल अयाश हुयो। संदसि बारे में तारीख़ुनि लिखियो आहे त हू राति जो 11 सालनि जी कुंवारी छोकिरीअ सां हम बिस्तरी कंदो, रोज़, हर राति नहीं। हिकु राति उनखे इस्तेमालु करण खां पोइ वरी उनजो मुंहुं बि कोन ॾिसंदो। हिन मुल्क जे मुख़्तलिफ़ हिस्सनि में पंहिंजा दलाल मुक़ररु करे छॾिया, जेकी हर राति खेसि 11 सालनि जी छोकिरी आणे ॾींदा हुआ। शेख फरीद बकरीअ लिखियो आहे त जॾहिं गाज़ी बेग कंधार जो गवर्नर थी वियो, तॾहिं संदसि माउ यादि रखो, माना केॾा हे जेके आहिनि इख़्लाक़ी तौरु किरियल माण्हू हुया। शेख फरीद थो लिखे, जॾहिं गाज़ी बेग कंधार जो गवर्नर थी वियो, तॾहिं संदसि माउ ठटे मां 1200 ख़ूबसूरत कुंवारियूं छोकिरियूं अहिड़ियूं वठी वई हुई जिन जी उमिरि 12 साल खां घटि हुई।
ये छोकिरियूं हिन कंधार में पंहिंजे पुट खे अयाशियल तोहफ़े तौरु ॾिनियूं। 1238 जूं छोकिरियूं मज़लूम सिंधी माण्हुनि जूं न्याणियूं गाज़ी बेग खे संदसि माउ तोहफ़े तौरु ॾिए थी, त हुनजी माउ जो छा हाल, हुनजी माउ जी इख़लाक़ी हैसियत कहिड़ी हूंदी। हाणे तारीख़ूं लिखनि थियूं त इहे 1200 जेके 12 सालनि खां घटि उमिरि जूं 1200 छोकिरियूं सिंध मां क़ैद करे कंधार मोकिलियूं वयूं, जिन सभिनी खे गाज़ी बेग पंहिंजे बिस्तरे जी ज़ीनत बणायो। उनखां पोइ उन्हनि छोकिरनि सां छा थियो, कीअं सुस्की सुस्की मौत जे मुंहं में वई हूंदियूं, कीअं ग़ुलाम बणिजी हिकिड़े हथ खां ॿिए हथ ताईं विकामियूं हूंदियूं, इन बाबति तारीख़ में कुझु बि कोन्हे, वापसि त कोन आयूं। हाणे मिर्ज़ा जानी बेग लाइ वरी तारीख़ूं लिखनि थियूं त हू छोकिरेबाज़ हुयो, छोरेबाज़। पाण सिंधीअ में हिनखे माफ़ु कजो, इन में सिंधीअ में असां हिनखे हम जस प्रस्त बि चई सघूं था, ग़ुलामबाज़ बि चई सघूं था। हू पंहिंजे महल में, मिर्ज़ा जानी बेग पंहिंजे महल में केतिरनि ख़ूबसूरत छोकिरनि खे ज़नाना कपिड़ा पाराए विहारे छॾियो हो। तुर्खाननि खां पोइ हिते मुग़लनि जो जेको कब्ज़ो थिए थो, उन्हनि जो जेको दौरु शुरू थिए थो, उन दौर में मुग़लनि जा ज़ुल्म पंहिंजी इंतिहा ते पहुची चुका हुआ। सिंधियुनि जूं बग़ावतूं, सरकशियूं, आज़ादीअ लाइ कोशिशूं पंहिंजे जोभन ते हुयूं। मुग़लनि जा गवर्नर, मुग़ल हुक्मरान सिंध जी दौलत हथ करण तयारु न हुआ। हू सिंध में फुरलुट करण आया, उन्हनि खे सिंध सां का बि हमदर्दी न हुई। हिननि मुग़लनि हिते आज़ादीअ लाइ विढ़ंदड़ सिंधियुनि जे सिसनि जा लामारा कराया, सिसनि जा मुनारा ठाराया। मर्दनि सां गॾु औरतुनि ऐं ॿारनि खे न सिर्फ़ु क़ैद कयो वियो, पर उन्हनि खे गजरुनि ऐं मूरियुनि वांगुरु मार्केटनि में विकिरो कयो वियो, वढियो वियो, टुकियो वियो। इन ये दौर ते तारीख़ी बज़र शाहजहानी में तफ़सील मौजूदु आहिनि। अब्दुल वाहिद आरिसर पंहिंजे किताब सर में सांझी वीर में लिखे थो त असां हिन मोरख न्याज़ हिमायूनी जे हवाले सां लिखे थो त न्याज़ हिमायूनी मुसनफ़ जे बारे में पंहिंजी राय ॾींदे लिखियो आहे त असां यूसुफ मेरख जा थोराइता आहियूं, जो हिन मुग़ल शाही जे पहाड़ सां टकराईंदड़ गैरतमंद बहादुर ऐं वतंदो सिंधियुनि जो तवील तर दास्तान कंहिं बि रीति कलमबंद कियो आहे। माना वतन दोस्त सिंधियुनि जे इन ये दास्तान जी तरतीब ऐं तनज़ीम में घणो करे सिंध जे हर कबीले, पाड़े ऐं ज़ात हिस्सो वरितो आहे। इन दास्तान जी रंगीनी ऐं संगीनीअ में पूरी सिंध शरीक रही आहे। इन सां गॾु सिंधियुनि ते ज़ुल्म करण में बि हर ॿाहिरियों हाकुम, इन जो जागीरदार ऐं गवर्नर, आलम ऐं दानिश्वर हिकु जेतिरो ज़िम्मेवार रहियो आहे। पोइ इहो हाकुम, धारियो हाकुम, ज़ाती तौरु खणी केतिरो बि नेक नमाज़ी हुजे, हाजी हुजे, दीनदार हुजे, खान या सैयद हुजे, काज़ी हुजे, पर हुन सिंध सां ज़ुल्म में घटायो की न। उनड़, समीजा, शोरा, बबुर, दल, नुमड़िया ऐं चांडिया इन सॼे दौर में ठारियनि हुक्मराननि सां जंग कंदे नज़र अचनि था। मुग़लनि सां वधि खां वधि जंहिं सिंध जे कबीले या बिरादरी या ज़ात वारनि जेको मुक़ाबिलो कयो, वॾी जंगजोटी, उहे हुआ समीजा। माना समीजा उहे हुआ जिन मुग़ल शाही दौर में हिकु ॾींहं लाइ बि ख़ामोशी इख़्तियार न कई, हू विढ़ंदा रहिया। वरी ॿिए नंबर ते चांडिया आहिनि, जिन मुग़ल शाहीअ सां इहे साॻिया नमूना इख़्तियार कया जेके मुग़लनि सिंधी माण्हुनि सां इख़्तियार कया। सिंधियुनि सां जेको ज़ुल्म थींदो हो, चांडिया ऐं समीजा उन जो जवाबु ॾींदा हुया। ॿिया बि बिरादरियूं ईंदियूं, पर ही हर अवल दस्तो हुयो। ही बिरादरियूं हर अवल दस्तो हुयूं। मुग़ल सिंधी माण्हुनि खे ग़ुलाम करे विकिरो कयो, त चांडियनि वरी मुग़लनि ऐं उन जे वफ़ादारनि खे क़ैद करे नीलाम कयो। इन करे मुग़ल तारीख़ लिखंदड़ चांडियनि खे हुर फिरोश यानी आज़ाद माण्हुनि खे विकिणण जो लक़ब था ॾियनि। माना चांडिया आज़ाद माण्हुनि खे ग़ुलाम बणाए
अगवा करे विकिणंदा हुआ। बाक़ी मुगल त जेको आहे सो नेकोकार हुया। उहे जेको इहो धंधो कंदा उहो जाइज़ हुयो, चांडियनि जो नाजाइज़ हुयो। चांडिया धारियनि हाकमनि जे माण्हुनि खे, उन्हनि जे दलालनि खे अगवा करे उन्हनि खे विकिरो कंदा हुआ। छा जेके मुगल सिंध सां ईअं कंदा, हुनजे जवाब में चांडिया ईअं कंदा। सिंधी माण्हू कोई ग़ुलाम त कोन हुया जिन खे धारियनि हुक्मराननि ग़ुलाम बणाए उन्हनि जे बचनि खे, उन्हनि जे नियाणियुनि खे पंहिंजनि इलाइक़नि में विकिरो वञी कयो। कंधार, काबिल, बगदाद, हितां जा माण्हू, हितां जा ॿार बच्चा नियाणियूं अगवा करे ग़ुलाम बणाए विकिरो कई हुई। माना हू जेके हुया उहो सभु कमु जेको कनि पिया उहो कानूनी हुयो, इख़लाक़ जे हदुनि अंदरि हुयो। हुननि खे अलाह ताला तरफ़ां, दीन तरफ़ां इजाज़त मिलियल हुई त आज़ाद माण्हुनि खे ग़ुलाम करे उन्हनि खे विकिरो कयो। पर जेकॾहिं उन जे मोट में सिंधी आज़ादी पसंदि इहो कमु कंदा हुया त उन्हनि खे चवंदा हुआ त ही हुर फ़रोश आहे, यानी चांडिया हुर फ़रोश थिया, आज़ाद माण्हुनि खे विकिणंदड़ थिया। ऐं हू वरी मुगल जेके हुया उहे नेकोकार हुया। माना तारीख़ सां जेको ज़ुल्म सितम कयो वियो आहे उन जा सभु कड़ियूं ऐं पासा मौजूदु आहिनि। हाणे माण्हुनि खे रुॻो ॿुधाइणो आहे त जिन खे असांखे तारीख़ुनि में पढ़ायो वियो आहे त ही नेकोकार हुया, अलाह तरफ़ां हिननि खे हुकुम हो त वञी तव्हां इलाइक़ा फ़तेह कयो, माण्हुनि खे ग़ुलाम बणायो। इहा फनकारी फटागिरी हाणे बंदि थियणु घुरिजे। इहा फटागिरी बंदि थियणु घुरिजे। असां पंहिंजी तारीख़ पाण पिया लिखूं, असां तारीख़ पंहिंजी पाण लिखंदासीं। अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾींदा।